बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। अलिफ लाम रा किताबुन उहकिमत आयातुहु सुम्मा फुस्सिलत मिन लदुन हकीमिन खबीर। अलिफ लाम रा हिन मुक़द्दस किताब जी आयतुनि में को नुक्स न आहे। उन खां पोइ अल्लाह जे तरफ़ां सभिनी अहकामनि खे जुदा जुदा कयो वियो। अल्ला तअबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु नज़ीरुन व बशीर। पोइ तव्हां अल्लाह ताला खां सवाइ कंहिंजी इबादत न करियो। बेशक अल्लाह जी तरफ़ां आऊं तव्हां लाइ ॾेजारींदड़ ऐं बिशारत ॾींदड़ आहियां। वअन इस्तगफिरू रब्बकुम सुम्मा तूबू इलैहि युमत्तिअकुम मताअन हसनन इला अजलिन मुसम्मा वयुअति कुल्लि ज़ी फ़ज़लिन फ़ज़लह वइन तवल्लौ फ़इन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन कबीर। ऐं तव्हां पंहिंजे रब खां बख़्शिश तलब करियो। उन खां पोइ रब ॾांहुं तौबह ताइब थियो। रब ताला तव्हांखे मुक़रर वक़्त ताईं बहितरीन नफ़ा ॾींदो ऐं आख़िरत में हर नेकोकार खे संदन नेकी खां ज़्यादा अजर ॾिनो वेंदो। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहुं मोड़ियो पोइ बेशक आऊं तव्हां ते क़यामत जे अज़ाब जो ख़ौफ़ करियां थो। इलल्लाहि मर्जिउकुम व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह ताला ॾांहुं तव्हांखे मोटणो आहे ऐं उहो हर शइ ते क़ादिर आहे। अला इन्नहुम यसनून सुदूरहुम लियस्तख्फू मिन अला हीन यस्तग़शून थियाबहुम यअलमु मा युसिर्रून व मा युअलिनून इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर। ख़बरदार तहक़ीक़ इहे मुनाफ़िक़ पंहिंजे सीननि में अदावत रखनि था ऐं इहा अल्लाह खां लिकाइण चाहिनि था। ख़बरदार जॾहिं इहे पंहिंजा कपिड़ा ढकीनि था उन वक़्त बि अल्लाह संदन ज़ाहिर ऐं बातिन ॼाणे थो। बेशक अल्लाह सीननि जे इल्म खे ॼाणंदड़ आहे। वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। ऐं ज़मीन में रहंदड़ हर जानदार जे रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह ताला ते आहे ऐं अल्लाह ताला उन्हनि जे रहण ऐं मोटण जी जाइ बि ॼाणे थो। सभिनी शयुनि जी लिखत लोहे महफूज़ में आहे। वहुव अल्लज़ी ख़लक़ अस्समावाति वल अर्द फी सित्तति अय्यामिन व कान अर्शुहु अलल माइ लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वलइन قلت إنكم مبعوثون من بعد الموت ليقولن الذين كفروا إن هذا إلا سحر مبين। ऐं अल्लाह ताला उहो आहे जंहिं 7 आसमान ऐं ज़मीनूं 6 ॾींहनि में पैदा कयूं ऐं उन खां अॻु में अर्श अज़ीम पाणी ते क़ाइमु हो। तख़लीक़ इन लाइ थी जो अल्लाह ताला आज़माए थो त तव्हां मां नेक अमल केरु करे थो। ऐं जेकॾहिं रसूल अरबी उन्हनि खे चवे थो त मौत खां पोइ तव्हां उथारिया वेंदा त काफ़र फौरन चवनि था त न आहे हीउ क़ुरान मगर साफ़ जादू। वलइन अख़रना अन्हुम अलअज़ाब इला उम्मतिन मअदूदतिन लयक़ूलुन्न मा यहबिसु अला यौम यअतीहिम लैस मस्रूफन अन्हुम वहाक़ बिहिम मा कानू बिही यस्तहज़िऊन। ऐं जेकॾहिं कंहिं वक़्त ताईं असीं उन्हनि तां अज़ाब हटायूं था त चवनि था त अल्लाह ताला खे अज़ाब करण खां कंहिं रोकियो आहे। ख़बरदार जंहिं ॾींहुं अज़ाब ईंदो त को बि उनखे उन्हनि तां हटाए न सघंदो ऐं उन्हनि खे उहो ई अज़ाब घेरे में वठंदो जंहिं लाइ मज़ाक़ कंदा हुआ। वलइन अज़क़ना अल-इंसान मिन्ना रहमतन सुम्मा नज़अनाहा मिन्हु इन्नहु लयऊसुन कफूर। ऐं जेकॾहिं असीं इंसान खे का नेमत अता करे उन खां पोइ वरी उहा नेमत वापसि वठूं था त बेशक उन वक़्तु उहो इंसान यकीनन मायूस ऐं नाशुक्र थिए थो। वलइन अज़क़नाहु नअमाअ बअद ضراء मस्सतहु लयक़ूलन
ذهب السيئات عني إنه لفرح فخور. ऐं जेकॾहिं इंसान खे तकलीफ़ खां पोइ नेमत अता करियूं था त ज़रूरु चवंदो त मूंखां सभई तकलीफ़ूं लही वयूं. बेशक उन वक़्तु उहो इंसान यकीनन ख़ुशि थींदड़ फ़ख्र कंदड़ आहे. إلا الذين صبروا وعملوا الصالحات أولئك لهم مغفرة وأجر كبير. सवाइ उन्हनि माण्हुनि जे जिन सब्र कयो ऐं नेक अमल कया ऐं उन्हनि लाइ बख़्शिश ऐं तमामु वॾो सवाबु आहे. فلعلك تارك بعض ما يوحى إليك وضائق به صدرك أن يقولوا لولا أنزل عليه كنز أو جاء معه ملك إنما أنت نذير والله على كل شيء وكيل. पोइ छा तव्हां वही रब्बानी जो कुझु हिसो छॾींदा? यकीनन न. ऐं उन्हनि जे एतिराज़ ते तव्हांजो सीनो मुबारक तंग थिए थो. इहे चवनि था त तव्हां ते खज़ानो छो नथो नाज़िल थिए या तव्हां सां गॾु मलाइक छो नथो अचे. दर हक़ीक़त तव्हां त फ़क़ति डेॼारींदड़ आहे ऐं अल्लाह ताला हर शइ ते कारसाज़ आहे. أم يقولون افتراه قل فأتوا بعشر سور مثله مفتريات وادعوا من استطعتم من دون الله إن كنتم صادقين. छा इहे चवनि था त रसूल अरबी क़ुरान करीम खे पाण ठाहियो आहे? तव्हां फरमायो पोइ तव्हां फ़क़ति 10 सूरतूं क़ुरान जे मिसाल ठाहे ॾेखारियो ऐं तव्हां जेका ताक़त रखी सघो था अल्लाह खां सवाइ उनखे पुकारियो जेकॾहिं तव्हां सचा आहियो. فإن لم يستجيبوا لكم فاعلموا أنما أنزل بعلم الله وأن لا إله إلا هو فهل أنتم مسلمون. पोइ जेकॾहिं इहे तव्हांखे जवाब न ॾियनि पोइ तव्हां यकीन करियो त क़ुरान करीम अल्लाह जे इल्म सां नाज़िल कयो वियो आहे. अल्लाह खां सवाइ को बि महबूद न आहे. पोइ छा तव्हां हाणे तस्लीम करियो था? من كان يريد الحياة الدنيا وزينتها نوفي إليهم أعمالهم فيها وهم فيها لا يبخسون. जेको माण्हू दुनिया जी हयाती ऐं उन जी ज़ीनत चाहे थो असीं खेनि दुनिया में संदन अमलनि जी जज़ा अता करियूं था ऐं उन्हनि खे दुनिया में नुक़सान नथो ॾिनो वञे. أولئك الذين ليس لهم في الآخرة إلا النار وحبط ما صنعوا فيها وباطل ما كانوا يعملون. इहे उहे माण्हू आहिनि जिन लाइ आख़िरत में बाहि खां सवाइ कुझु बि न आहे ऐं दुनिया में जेकी कयाऊं सो ज़ाय थी वियो ऐं संदन अमल रिया वारा बातिल थी विया. أفمن كان على بينة من ربه ويتلوه شاهد منه ومن قبله كتاب موسى إماما ورحمة أولئك يؤمنون به ومن يكفر به من الأحزاب فالنار موعده فلا تك في مرية منه إنه الحق من ربك ولكن أكثر الناس لا يؤمنون. छा पोइ रसूल अरबी ऐं मोमिन पंहिंजे रब जे तरफ़ां दलील ते न आहिनि? यानी यकीनन आहिनि. ऐं रसूल अरबी ते जिब्रील अमीन क़ुरान करीम पढ़े थो ऐं क़ुरान करीम खां अॻु में तौरात बि जिब्रील जी मरफ़त नाज़िल थियो जेको रहनुमा ऐं रहमत हो. इहे माण्हू क़ुरान करीम ते ईमान आणनि था ऐं जेके माण्हू यानी काफ़िर क़ुरान जो इनकार कनि था पोइ उन्हनि जी जाइ जहन्नम आहे. पोइ ए ॿुधंदड़ तूं कंहिं बि शक में न थी. बेशक क़ुरान करीम तुंहिंजे रब जे तरफ़ां हक़ आहे ऐं पर अक्सर माण्हू ईमान नथा आणनि. ومن أظلم ممن افترى على الله كذبا أولئك يعرضون على ربهم ويقول الأشهاد هؤلاء الذين كذبوا على ربهم ألا لعنة الله على الظالمين.
ऐं उन माण्हू खां वधीक ज़ालिम ॿियो केरु थी सघे थो जेको अलाह ताला ते कूड़ मढ़े। उहे माण्हू अलाह जे दरबार में पेश कया वेंदा ऐं मलाइक शाहिदी ॾींदा त इहे उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजे रब ते कूड़ मढ़ियो हो। ख़बरदार अलाह ताला जी लअनत ज़ालिमनि ते आहे। الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم بالآخرة هم كافرون जेके अलाह ताला जी राह खां रोकनि था ऐं उन जी वाट खे टेढ़ो सम्झनि था ऐं इहे आख़िरत जो इनकार कनि था। أولئك لم يكونوا معجزين في الأرض وما كان لهم من دون الله من أولياء يضاعف لهم العذاب ما كانوا يستطيعون السمع وما كانوا يبصرون इहे यानी काफ़र ज़मीन में अज़ाब इलाही खे रोके नथा सघनि ऐं उन्हनि वटि अलाह खां सवाइ के बि मददगार नाहे। उन्हनि लाइ अज़ाब ॿीणो कयो वेंदो यानी उहो अज़ाब जेको न ॿुधी सघंदा ऐं न ॾिसी सघंदा। أولئك الذين خسروا أنفسهم وضل عنهم ما كانوا يفترون उन्हनि माण्हुनि पंहिंजे नफ़्सनि खे नुक़सान में विधो ऐं उन्हनि जा हथरादू बुत गायब थी वेंदा। لا جرم أنهم في الآخرة هم الأخسرون इन ई सबबा बेशक इहे आख़िरत में घणे नुक़सान वारा आहिनि। إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأخبتوا إلى ربهم أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون बेशक जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक अमल कया ऐं पंहिंजे रब ताला ॾांहुं दिलि सां झुकिया उहे जन्नती आहिनि। उहे जन्नत में हमेशह रहंदा। مثل الفريقين كالأعمى والأصم والبصير والسميع هل يستويان مثلا أفلا تذكرون इन्हनि ॿिन्ही टोलनि यानी मोमिननि ऐं काफ़रनि जो मिसाल अंधे ऐं ॾिसंदड़ ऐं गूंगे ऐं ॿुधंदड़ जहिड़ो आहे। छा इहे ॿई टोला पाण में बराबरि थी सघनि था? यानी यकीनन न। छा पोइ तव्हां नसीहत नथा हासिल करियो? ولقد أرسلنا نوحا إلى قومه إني لكم نذير مبين ऐं तहक़ीक़ नूह खे असां पैगंबर करे संदसि क़ौम ॾांहुं मोकिलियो। नूह चयो बेशक आऊं तव्हां लाइ साफ़ ॾेॼारींदड़ आहियां। ألا تعبدوا إلا الله إني أخاف عليكم عذاب يوم أليم पैगाम हीअ आहे त तव्हां फ़क़ति अलाह ताला जी इबादत करियो यानी जेकर तव्हां न मञो त तहक़ीक़ आऊं तव्हां ते क़यामत जे दर्दनाक अज़ाब जो ख़ौफ़ कयां। فقال الملأ الذين كفروا من قومه ما نراك إلا بشرا مثلنا وما نراك اتبعك إلا الذين هم أراذلنا بادي الرأي وما نرى لكم علينا من فضل بل نظنكم كاذبين पोइ नूह जी क़ौम मां काफ़र सरदारनि ही चयो त असीं तोखे पाण जहिड़ो बशर ॾिसूं था ऐं असीं तुंहिंजा ताबेदार उहे माण्हू ॾिसूं था जेके असां मां राय जा कमज़ोर आहिनि ऐं असीं तोखे पाण खां भलो नथा सम्झूं बल्कि असांखे यकीन आहे त तव्हां कूड़ा आहियो। قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي وآتاني رحمة من عنده فعميت عليكم أنلزمكموها وأنتم لها كارهون हज़रत नूह चयो ए मुंहिंजी क़ौम छा तव्हां मूंखे उहा ख़बर ॿुधाईंदा त जेकर आऊं पंहिंजे रब जे तरफ़ां कंहिं दलील ते आहियां ऐं मूंखे अलाह नबूअत ॾिनी आहे पोइ तव्हां उन खां अखियूं पूरियो था। छा आऊं तव्हांखे उहा हुजत खीची में विझां थो जेका तव्हांखे नथी वणे। ويا قوم لا أسألكم عليه مالا إن أجري إلا على الله وما أنا بطارد الذين آمنوا إنهم ملاقو ربهم ولكني أراكم قوما تجهلون ऐं ए मुंहिंजी क़ौम आऊं तव्हां खां तबलीग जे एवज़ ज़ोरत नथो घुरां। मुंहिंजो सवाब
मुंहिंजे रब ताला वटि आहे ऐं आऊं मोमिननि खे पाण खां परे कोन कंदुसि बेशक इहे पंहिंजे रब ताला सां मुलाक़ात कंदा ऐं पर आऊं तव्हांखे जाहिल क़ौम ॾिसां थो ويا قوم من ينصرني من الله إن طردتهم أفلا تذكرون ऐं ए मुंहिंजी क़ौम जेका आऊं मोमिननि खे परे कंदुसि त पोइ अलाह ताला खां सवाइ ॿियो केरु मुंहिंजी मदद कंदो छा पोइ तव्हां नथा सम्झो ولا أقول لكم عندي خزائن الله ولا أعلم الغيب ولا أقول إني ملك ولا أقول للذين تزدري أعينكم لن يؤتيهم الله خيرا الله أعلم بما في أنفسهم إني إذا لمن الظالمين ऐं आऊं इहा दावा नथो करियां त मूं वटि अलाह ताला जा खज़ाना आहिनि ऐं आऊं बज़ाते ख़ुदि इल्म ग़ैब खे ॼाणा थो आऊं इहा दावा नथो करियां त आऊं मलाइक आहियां ऐं आऊं इहा दावा बि नथो करियां त जेके माण्हू तव्हांजे नज़रुनि में घटि आहिनि उनखे अलाह हरगिज़ को ख़ैर न ॾींदो अलाह उन्हनि जे दिलनि खां वाक़िफ़ आहे ऐं जेकॾहिं बिलफर्ज़ ईअं चयो त बेशक आऊं उन वक़्तु ज़ालिमनि मां थी पवंदुसि قالوا يا نوح قد جادلتنا فأكثرت جدالنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين इन्हनि चयो ए नूह तूं असां सां झगड़ो करीं थो पोइ तव्हां असां सां झगड़ो वधायो पोइ तूं वाइदो कयल अज़ाब आण जेकॾहिं तूं सचनि मां आहीं قال إنما يأتيكم به الله إن شاء وما أنتم بمعجزين हज़रत नूह चयो अज़ाब त अलाह आणींदो जेकॾहिं पाण चाहे ऐं तव्हां अज़ाब टारे नथा सघो ولا ينفعكم نصحي إن أردت أن أنصح لكم إن كان الله يريد أن يغويكم هو ربكم وإليه ترجعون ऐं पोइ तव्हांखे मुंहिंजी नसीहत को फ़ाइदो न ॾींदी जेकॾहिं आऊं चाहियां त तव्हांखे नसीहत करियां ऐं जेकॾहिं अलाह तव्हांखे गुमराह करण जो इरादो रखे थो इहो तव्हांजो रब आहे ऐं उन ॾांहुं तव्हांखे मोटायो वेंदो أم يقولون افتراه قل إن افتريته فعلي إجرامي وأنا بريء مما تجرمون छा इहे चवनि था त तव्हां पाण क़ुरान करीम तयारु कयो आहे तव्हां फरमायो जेकॾहिं बिलफर्ज़ मूं क़ुरान करीम तयारु कयो आहे त उनजो गुनाह मूं ते आहे ऐं आउं तव्हांजे गुनाह सां बेज़ार आहियां وأوحي إلى نوح أنه لن يؤمن من قومك إلا من قد آمن فلا تبتئس بما كانوا يفعلون ऐं हज़रत नूह ॾांहुं वही मोकिली वई त तुंहिंजी क़ौम मां ॿियो को बि तो ते ईमान न आणींदो सवाइ उन्हनि मोमिननि जे जेके ईमान आणे चुका आहिनि पोइ तूं उन जो ॾुख न कर जेकी कुझु उहे कनि था واصنع الفلك بأعيننا ووحينا ولا تخاطبني في الذين ظلموا إنهم مغرقون ऐं तूं ए नूह असांजे हुकुम मुताबिक़ असांजी निगरानी में ॿेड़ी तयारु कर ऐं तूं ज़ालिमनि सां मुखातिब न थी बेशक इहे ॿुधंदड़ आहिनि ويصنع الفلك وكلما مر عليه ملأ من قومه سخروا منه قال إن تسخروا منا فإنا نسخر منكم كما تسخرون ऐं हज़रत नूह ॿेड़ी तयारु करे रहियो हो ऐं जॾहिं को सरदार क़ौम जो उतां लंघंदो हो त साणसि मज़ाक कंदा हुआ नूह चयो जेकर तव्हां असां सां मज़ाक करियो था त असीं तव्हां ते मज़ाक कंदासीं जीअं तव्हां मज़ाक कंदा हुआ فسوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ويحل عليه عذاب مقيم पोइ जल्दी तव्हां मालूम कंदा त अज़ाब कंहिं अचे थो जेको उनखे ख़्वार करे थो ऐं कंहिं ते हमेशह वारो अज़ाब नाज़िल थिए थो حتى إذا جاء أمرنا وفارت النور قل نحمل فيها من كل زوجين اثنين وأهلك إلا من سبق عليه القول ومن آمن وما آمن معه إلا قليل एसिताईं जो असांजो हुकुम पहुतो
ऐं ज़मीन मां जोश सां पाणी निकिरण लॻो। असां हुकुम कयो त उन ॿेड़ीअ में हर क़िस्म जे जानवरनि मां जोड़ो जोड़ो सवार कर ऐं सभई हलाक थिया तूफ़ान में, मगर जंहिंखे बचायो वियो। ऐं जे माण्हू ईमान आंदो ऐं नूह सां गॾु तमामु थोड़नि माण्हू ईमान आंदो। وقال اركبوا فيها بسم الله مجريها ومرساها إن ربي لغفور رحيم। हज़रत नूह चयो, तव्हां उन ई ॿेड़ीअ में अल्लाह जो नालो वठी सवार थियो, जेको उन ॿेड़ी खे हलाए थो ऐं बिहारे थो। बेशक मुंहिंजो रब घणो बख़्शींदड़ बाजारो आहे। وهي تجري بهم في موج كالجبال ونادى نوح ابنه وكان في معزل يا بني اركب معنا ولا تكن مع الكافرين। ऐं इहा ॿेड़ी उन्हनि खे वठी जबल जे मौजुनि में हलण लॻी ऐं नूह पंहिंजे पुट खे पुकारियो ऐं उहो अलहदा जाइ ते हो। नूह पुकारियो त ए मुंहिंजा पुट, मूंसां गॾु ॿेड़ी में सुवार थी ऐं काफ़रनि सां गॾु थी। قال سآوي إلى جبل يعصمني من الماء قال لا عاصم اليوم من أمر الله إلا من رحم وحال بينهما الموج فكان من المغرقين। पुट चयो, जल्दी आऊं जबल ते पनाह वठंदुसि जेको मूंखे पाणी खां बचाईंदो। नूह चयो, अॼु तोखे अल्लाह जे अज़ाब खां केरु बचाए नथो सघे सवाइ उन जे जंहिं ते पाण रहम करे। एतिरे में पीउ पुट जे विच में पाणी जूं मौजूं अची वयूं, पोइ पुट ग़रक़ थी वियो। وقيل يا أرض ابلعي ماءك ويا سماء أقلعي وغيض الماء وقضي الأمر واستوت على الجودي وقيل بعدا للقوم الظالمين। ऐं हुकुम कयो वियो त ए ज़मीन तूं पंहिंजो पाणी जज़ब कर ऐं ए आसमान तूं रुकिजी वञ। ऐं पाणी सुकी वियो ऐं वाइदो पूरो कयो वियो, यानी अज़ाब जो। ऐं ॿेड़ी अची जूदी जबल ते बीठी ऐं चयो वियो, हीउ अज़ाब आहे ज़ालिम क़ौम लाइ। ونادى نوح ربه فقال رب إن ابني من أهلي وإن وعدك الحق وأنت أحكم الحاكمين। ऐं नूह पंहिंजे रब खे पुकारियो, पोइ अर्ज़ कयईं, हे मुंहिंजा रब, बेशक मुंहिंजो पुटु मुंहिंजे अहल मां आहे ऐं बेशक तुंहिंजो वाइदो निजात जो सचो आहे ऐं तूं बहितरीन फ़ैसिलो कंदड़ आहीं। قال يا نوح إنه ليس من أهلك إنه عمل غير صالح فلا تسألني ما ليس لك به علم إني أعظك أن تكون من الجاهلين। अल्लाह ताला फरमायो, ए नूह, तहक़ीक़ इहो तुंहिंजे अहल मां नाहे, छो त तहक़ीक़ इन ई जा अमल साले नाहिनि। पोइ तूं मूंखां उहो सुवाल न कर जंहिंजो तोखे को इल्म नाहे। तहक़ीक़ आउं तोखे नसीहत करियां थो त मतां तूं नादाननि मां थी पई। قال رب إني أعوذ بك أن أسألك ما ليس لي به علم وإلا تغفر لي وترحمني أكن من الخاسرين। नूह अर्ज़ कयो, तहक़ीक़ आउं तोखां आईंदे हुन सुवाल बाबति पनाह घुरां थो जंहिंजो मूंखे को इल्म आहे, ऐं जेकर तो मूंखे बख़्श न कयो ऐं रहम न कयो त आउं नुक़सान वारनि मां थी पवंदुसि। قيل يا نوح اهبط بسلام منا وبركات عليك وعلى ممن معك وأمم سنمتعهم ثم يمسهم منا عذاب أليم। हुकुम कयो वियो त ए नूह, ॿेड़ी मां हेठि लह, असांजे तरफ़ां सलामती ऐं बरकत सां जेका तुंहिंजे मथां ऐं उन्हनि सुवारनि जे मथां आहे जेके तोसां गॾु हुआ। ऐं कुझु माण्हुनि यानी काफ़रनि खे असीं दुनिया जो नफ़ो ॾींदासीं, उन खां पोइ खेनि दर्दनाक अज़ाब पहुचंदो। تلك من أنباء الغيب نوحيها إليك ما كنت تعلمها أنت ولا قومك من
قبل هذا فاصبر إن العاقبة للمتقين. इहे ग़ैब जूं ख़बरूं आहिनि जेके असीं रसूल अरबी ॾांहुं मोकिलियूं था। इन्हनि ॻाल्हियुनि खे अॻ में न तव्हां ॼाणंदड़ हुआ ऐं न ई तव्हांजी क़ौम ॼाणंदड़ हुई। रसूल अरबी तव्हां सब्र करियो, बेशक सुहिणी पछाड़ी परहेज़गारनि आहे। وإلى عاد أخاهم هودا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره إن أنتم إلا مفترون. ऐं आद क़ौम ॾांहुं असां संदसि भाउ हज़रत हूद खे पैगंबर करे मोकिलियोसीं। हूद चयो, ए मुंहिंजी क़ौम, तव्हां उन अलाह जी इबादत करियो जंहिंखां सवाइ को महबूद न आहे। तव्हां त अलाह ते कूड़ मढ़ींदड़ आहियो। يا قوم لا أسألكم عليه أجرا إن أجري إلا على الذي فطرني أفلا تعقلون. ए मुंहिंजी क़ौम, आउं तव्हां खां उन ई नसीहत जो को बि उजूरो तलब नथो करियां। मुंहिंजो सवाब उन ई अलाह जे ज़िम्मे आहे जंहिं मूंखे पैदा कयो। छा पोइ तव्हां अकुल खां कम नथा वठो? ويا قوم استغفروا ربكم ثم توبوا إليه يرسل السماء عليكم مدرارا ويزدكم قوة إلى قوتكم ولا تتولوا مجرمين. ऐं ए मुंहिंजी क़ौम, तव्हां पंहिंजे रब खां बख़्शिश तलब करियो, उन खां पोइ अलाह ॾांहुं मोटो जेको तव्हांजे मथां मुसलसल मींहुं वसाए थो ऐं तव्हांजी मौजूदा कुवत में वधीक तरक़ी पैदा कंदो ऐं तव्हां मुजरिम थी तबलीग खां मुंहुं न फेराइजो। قالوا يا هود ما جئتنا ببينة وما نحن بتاركي آلهتنا عن قولك وما نحن لك بمؤمنين. इन्हनि चयो, ए हूद, तो असां वटि को साफ़ दलील न आंदो आहे ऐं असीं तुंहिंजे चवण सां पंहिंजे महबूदनि खे कोन छॾींदासीं ऐं असीं तो ते ईमान न आणींदासीं। إن نقول إلا اعتراك بعض آلهتنا بسوء قال إني أشهد الله واشهدوا أني بريء مما تشركون من دونه فكيدوني جميعا ثم لا تنظرون. असीं त इहो चऊं था, असां जा कुझु बुत तोखे हलाक करे छॾींदा। हूद चयो, बेशक आऊं अलाह खे शाहिद बनायां थो ऐं तव्हां शाहिदी ॾियो त बेशक आऊं तव्हांजे शिरक खां बरी आहियां जेको तव्हां अलाह सां करियो था। पोइ तव्हां सभई मूं लाइ मनसूबो तयारु करे उन खां पोइ मूंखे मोहलत न ॾियो। إني توكلت على الله ربي وربكم ما من دابة إلا هو آخذ بناصيتها إن ربي على صراط مستقيم. बेशक मूं अलाह ते तवकल कई आहे जेको मुंहिंजो ऐं तव्हांजो रब आहे। हर जानदार ते अलाह ताला जो तसरुफ़ ऐं ग़ल्बो आहे। बेशक मुंहिंजो रब सही रस्ते ते मिले थो। فإن تولوا فقد أبلغتكم ما أرسلت به إليكم ويستخلف ربي قوما غيركم ولا تضرونه شيئا إن ربي على كل شيء حفيظ. पोइ जेकॾहिं इहे मुंहुं मोड़िन, पोइ तहक़ीक़ मूं तव्हां वटि तबलीगी हुकुम पहुचाया ऐं मुंहिंजो रब जल्दी तव्हांजी क़ौम खे तब्दील कंदो ऐं रब ताला खे तव्हां कंहिं शइ जो नुक़सान पहुचाए नथा सघो। बेशक अलाह ताला हर शइ जो मुहाफ़िज़ आहे। ولما جاء أمرنا نجينا هودا والذين آمنوا معه برحمة منا ونجيناهم من عذاب غليظ. ऐं जॾहिं उन्हनि ते असांजो अज़ाब आयो, असां हूद ऐं मोमिननि खे पंहिंजी रहमत सां निजात ॾिनी ऐं असां उन्हनि खे सख़्त अज़ाब सां बचायो। وتلك عاد جحدوا بآيات ربهم وعصوا رسله واتبعوا أمر كل جبار عنيد. इहा आद जी क़ौम हुई जे पंहिंजे रब जी आयतुनि जो इनकार कयो ऐं रसूलनि जी बेफ़रमानी कई ऐं हर सरकश माण्हूअ जी उन्हनि ताबेदारी कई। وأتبعوا في هذه الدنيا لعنة ويوم القيامة ألا إن
उन्हनि ते लहनत लगाई वई हिन दुनिया में ऐं क़यामत जे ॾींहं में। ख़बरदार, बेशक आद क़ौम पंहिंजे रब जो इनकार कयो। ख़बरदार, अज़ाब आहे आद ते यानी क़ौम हूद ते। وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره هو أنشأكم من الأرض واستعمركم فيها فاستغفروه ثم توبوا إليه إن ربي قريب مجيب। ऐं समूद क़ौम ॾांहुं संदन भाउ साले पैगंबर करे मोकिलियोसीं। हज़रत साले चयो, ए मुंहिंजी क़ौम, तव्हां उन अल्लाह जी इबादत करियो जंहिंखां सवाइ ॿियो को बि महबूद नाहे। उन ई रब तव्हांखे ज़मीन मां पैदा फरमायो ऐं तव्हांखे ज़मीन में आबाद कयो। पोइ तव्हां अल्लाह खां बख़्शिश तलब करियो ऐं अल्लाह ॾांहुं वरो। बेशक मुंहिंजो रब क़रीब आहे, दुआऊं क़बूल कंदड़ आहे। قالوا يا صالح قد كنت فينا مرجوا قبل هذا أتنهانا أن نعبد ما يعبد آباؤنا وإننا لفي شك مما تدعونا إليه مريب। इन्हनि चयो, हे साले, हिन खां अॻु में तो में असांजूं वॾियूं उमीदूं हुयूं। छा तूं असांखे उन्हनि बुतनि जी इबादत खां मना करी थो जिन जी असांजा वॾा इबादत कंदा हुआ। बेशक असीं तुंहिंजी तबलीग में शक कंदड़ आहियूं। قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي وآتاني منه رحمة فمن ينصرني من الله إن عصيته فما تزيدونني غير تخسير। साले चयो, हे मुंहिंजी क़ौम, छा तव्हां मूंखे ॿुधाईंदा त आउं जेकॾहिं बेफ़रमानी करियां त पोइ मुंहिंजी केरु मदद कंदो? उन खां पोइ जो मूंखे पंहिंजे रब जे तरफ़ां हुज्जत ऐं नबूअत मिली चुकी आहे, पोइ तव्हां त मूंखे नुक़सान में विझो था। ويا قوم هذه ناقة الله لكم آية فذروها تأكل في أرض الله ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب قريب। ऐं हे मुंहिंजी क़ौम, ही अल्लाह जी ॾाची आहे जेका तव्हां लाइ निशानी आहे। पोइ तव्हां उनखे छॾे ॾियो त अल्लाह जी ज़मीन में खाए ऐं तव्हां उनखे का तकलीफ़ न ॾियो, पोइ तव्हांखे फौरन अज़ाब पहुचंदो। فعقروها فقال تمتعوا في داركم 3 أيام ذلك وعد غير مكذوب। पोइ उन्हनि ॾाचीअ खे हलाक कयो। पोइ साले चयो त अवां 3 ॾींहं पंहिंजे घरनि में नफ़ो वठो, पोइ हीउ वाइदो अज़ाब जो कूड़ो नाहे। فلما جاء أمرنا نجينا صالحا والذين آمنوا معه برحمة منا ومن خزي يومئذ إن ربك هو القوي العزيز। पोइ जॾहिं उन्हनि ते असांजो अज़ाब आयो, असां हज़रत साले ऐं जिन माण्हुनि सां गॾु ईमान आंदो उन्हनि खे पंहिंजी रहमत सां उन ॾींहं जे ख़्वारी वारे अज़ाब खां निजात ॾिनी। बेशक तव्हांजो रब वॾी क़ुवत वारो ग़ालिब आहे। وأخذ الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين। ऐं उहे ज़ालिम वॾे आवाज़ वारे अज़ाब में गिरफ़्तार थिया। उहे सुबुह जे वक़्तु पंहिंजे घरनि में गोॾनि भर किरी मुआ। كأن لم يغنوا فيها ألا إن ثمود كفروا ربهم ألا بعدا لثمود। गोया त इहे हिते रहिया ई कोन हुआ। ख़बरदार, बेशक समूदी क़ौम पंहिंजे रब जो इनकार कयो। ख़बरदार, लनत आहे समूद ते। ولقد جاءت رسلنا إبراهيم بالبشرى قالوا سلاما قال سلام فما لبث أن جاء بعجل حنيذ। ऐं बेशक हज़रत इब्राहिम वटि असांजे फ़रिश्तनि पुट ॼमण जी मुबारक आंदी। फ़रिश्तनि चयो, अस्सलामु अलैकुम। इब्राहिम चयो, वालेकुम अस्सलाम। पोइ फौरन इब्राहिम
उन्हनि खे गाय गोश्त जो कबाब पेश कयो। فلما رأى أيديهم لا تصل إليه نكرهم وأوجس منهم خيفة قالوا لا تخف إنا أرسلنا إلى قوم لوط पोइ जॾहिं इब्राहिम ॾिठो इहे कबाब नथा खाइनि त उन्हनि खे धारियो सम्झाई ऐं उन्हनि मां ख़ौफ़ महसूस कयईं। फ़रिश्तनि चयो तूं असां खां ख़ौफ़ न कर, बेशक असीं लूत जी क़ौम ॾांहुं मोकिलिया विया आहियूं। وامرأته قائمة فضحكت فبشرناها بإسحاق ومن وراء إسحاق يعقوب ऐं हज़रत इब्राहिम जी घरवारी बीठल हुई जेका खिलण लॻी। पोइ असां उनखे इसहाक पुट ऐं उनखां पोइ याकूब यानी पोटे जी मुबारक ॾिनी। قالت يا ويلتى أألد وأنا عجوز وهذا بعلي شيخا إن هذا لشيء عجيب बीबी साहिब चवण लॻी वाह आऊं ॿार ॼणींदुसि ऐं आऊं त उमिरि रसीद आहियां ऐं हीअ मुंहिंजो घरवारो यानी इब्राहिम उमिरि रसीद आहे। बेशक हीअ ॻाल्हि तजुब वारी आहे। قالوا أتعجبين من أمر الله رحمة الله وبركاته عليكم أهل البيت إنه حميد مجيد फ़रिश्तनि चयो छा तूं अल्लाह जी कुदरत ते अजब करी थी? ए अहल बैत तव्हां ते अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं आहिनि। बेशक अल्लाह ताला घणो सारायल घणो एहसान कंदड़ आहे। فلما ذهب عن إبراهيم الروع وجاءته البشرى يجادلنا في قوم لوط पोइ जॾहिं हज़रत इब्राहिम सां ख़ौफ़ लथो ऐं उनखे मुबारक मिली त फ़रिश्तनि सां लूत जी क़ौम बाबति सुवाल जवाब करण लॻो। إن إبراهيم لحليم أواه منيب बेशक इब्राहिम घणो बुर्दबार घणो आज़ी कंदड़ घणो अल्लाह ॾांहुं रुजू कंदड़ आहे। يا إبراهيم أعرض عن هذا إنه قد جاء أمر ربك وإنهم آتيهم عذاب غير مردود मलाइकनि चयो हे इब्राहिम तूं उन ॻाल्हि खां लही वञ, बेशक उन्हनि ते तुंहिंजे रब जो अज़ाब ईंदो ऐं बेशक उन्हनि ते उहो अज़ाब ईंदो जेको कतन रोकियो न वेंदो। ولما جاءت رسلنا لوطا سيء بهم وضاق بهم ذرعا وقال هذا يوم عصيب ऐं जॾहिं असांजा फ़रिश्ता लूत वटि पहुता लूत ग़मगीन थियो ऐं संदसि दिलि परेशान थी ऐं चयाईं त हीउ ॾींहुं तमामु सख़्तु आहे। وجاءه قومه يهرعون إليه ومن قبل كانوا يعملون السيئات قال يا قوم هؤلاء بناتي هن أطهر لكم فاتقوا الله ولا تخزون في ضيفي أليس منكم رجل رشيد ऐं लूत वटि संदसि क़ौम वारा तकड़ा तकड़ा अचण लॻा ऐं उन खां अॻु इहे ख़राब अमल कंदा हुआ। लूत चयो ए मुंहिंजी क़ौम ही मुंहिंजी क़ौम जूं न्याणियूं आहिनि, इहे तव्हां लाइ वधीक पाक आहिनि, पोइ तव्हां अलाह खां ॾिजो ऐं मूंखे मुंहिंजे महिमाननि वटि शर्मिंदो न करियो। छा तव्हां में हिकु माण्हू बि हिदायत वारो न आहे? قالوا لقد علمت ما لنا في بناتك من حق وإنك لتعلم ما نريد इन्हनि चयो तूं ॼाणी थो त असांखे तुंहिंजी क़ौम जी न्याणियुनि जी का ज़रूरत न आहे ऐं बेशक तूं असांजे इरादे खां वाक़िफ़ आहीं। قال لو أن لي بكم قوة أو آوي إلى ركن شديد लूत चयो जेकॾहिं तहक़ीक़ मूंखे जिस्मानी ताक़त या कबीले जी ताक़त हुजे हा त आऊं तव्हां खां मुक़ाबिलो करियां हा। قالوا يا لوط إنا رسل ربك لن يصلوا إليك فأسر بأهلك بقطع من الليل ولا يلتفت منكم أحد إلا امرأتك إنه
يصيبها ما أصابهم إن موعدهم الصبح أليس الصبح بقريب फ़रिश्तनि चयो, हे लूत, बेशक असीं तुंहिंजे रब जे तरफ़ां मोकिलियल आहियूं, इहे तव्हां ताईं पहुची न सघंदा। पोइ तूं पंहिंजी घरवारी खां सवाइ ॿियनि सभिनी घर जे भातियुनि खे राति जे कुझु हिसे में वठी रवानो थी वियो ऐं तव्हां मां को बि पोयां न निहारे। बेशक जेको अज़ाब इन क़ौम ते ईंदो उहो उन औरत ते बि ईंदो। बेशक सुबुह जे वक़्तु उन ते अज़ाब ईंदो। छा सुबुह क़रीब न आहे? فلما جاء أمرنا جعلنا عاليها سافلها وأمطرنا عليها حجارة من سجيل منضود पोइ जॾहिं असांजो अज़ाब पहुतो त असां उन्हनि ॻोठनि खे उथलाए छॾियो ऐं असां उन्हनि जे मथां मुसलसल मिटीअ जा फकल पत्थर वसाया। مسومة عند ربك وما هي من الظالمين ببعيد जिन ते अल्लाह जे तरफ़ां निशान लॻल हुआ ऐं इहे पत्थर ज़ालिमनि खां परे न आहिनि। وإلى مدين أخاهم شعيبا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره ولا تنقصوا المكيال والميزان إني أراكم بخير وإني أخاف عليكم عذاب يوم محيط ऐं मदियन शहर वारनि ॾांहुं संदन भाउ हज़रत शुएब खे पैगंबर करे मोकिलियोसीं। शुएब चयो, हे मुंहिंजी क़ौम, तव्हां हुन अलाह जी इबादत करियो जंहिंखां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे ऐं माफ़ी तौर में घटिताई न करियो। बेशक मुंहिंजी नज़र में तव्हां मालदार आहियो ऐं बेशक आऊं तव्हां ते क़यामत जे ॾींहुं वारे अज़ाब जो ख़ौफ़ करियां थो। ويا قوم أوفوا المكيال والميزان بالقسط ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تعثوا في الأرض مفسدين ऐं हे मुंहिंजी क़ौम, तव्हां माफ़ी तौर इंसाफ़ सां पूरी करियो ऐं माण्हुनि खे संदन शयूं खुटाए न ॾियो ऐं तव्हां ज़मीन में फसाद बर्पा न करियो। بقية الله خير لكم إن كنتم مؤمنين وما أنا عليكم بحفيظ अल्लाह ताला जो ॾिनल हलाल माल तव्हां लाइ बहितर आहे जेकर तव्हां मोमिन आहियो ऐं आऊं तव्हां ते निगहबान न आहियां। قالوا يا شعيب أصلاتك تأمرك أن نترك ما يعبد آباؤنا أو أن نفعل في أموالنا ما نشاء إنك لأنت الحليم الرشيد इन्हनि चयो, हे शुएब, छा तुंहिंजी निमाज़ तोखे हुकुम करे थी त असीं बुतनि जी इबादत खे छॾे ॾियूं या जेको असीं पंहिंजे मालनि में करियूं था उहो न करियूं जेको असीं चाहियूं। बेशक तूं त वॾो अकुलमंद ऐं हिदायत वारो आहीं। قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي ورزقني منه رزقا حسنا وما أريد أن أخالفكم إلى ما أنهاكم عنه إن أريد إلا الإصلاح ما استطعت وما توفيقي إلا بالله عليه توكلت وإليه أنيب शुएब चयो, हे मुंहिंजी क़ौम, तव्हां मूंखे ॿुधायो त जेकॾहिं मूंखे पंहिंजे रब जे तरफ़ां नबूअत मिली आहे ऐं मूंखे पाण वटां हलाल रिज़्क़ अता कयो अथसि ऐं आऊं उहो कमु करणु नथो चाहियां जंहिं लाइ आऊं तव्हांखे मना करियां, आऊं पंहिंजी तौफ़ीक़ मुताबिक़ इस्लाह चाहियां थो ऐं मुंहिंजी तौफ़ीक़ अल्लाह जी मदद सां आहे। अल्लाह ताला ते मूं तवक्कल कई आहे ऐं आऊं अल्लाह ताला ॾांहुं रुजू थियां थो। ويا قوم لا يجرمنكم شقاقي أن يصيبكم مثل ما أصاب قوم نوح أو قوم هود أو قوم هود أو قوم صالح وما قوم لوط منكم ببعيد
ऐं ए मुंहिंजी क़ौम मुंहिंजी मुखालफ़त जे करे मथां तव्हांखे अज़ाब पहुचे जेको हज़रत नूह हूद ऐं साले जी क़ौम खे पहुतो ऐं लूत जी क़ौम ते अज़ाब वारो ज़मानो तव्हां खां परे न आहे واستغفروا ربكم ثم توبوا إليه إن ربي رحيم ودود ऐं तव्हां पंहिंजे रब खां बख़्शिश तलब करियो हुन खां पोइ अलाह ॾांहुं मोटो बेशक मुंहिंजो रब बाज़ारो प्यार भरियो आहे قالوا يا شعيب ما نفقه كثيرا مما تقول وإنا لنراك فينا ضعيفا ولولا رهطك لرجمناك وما أنت علينا بعزيز इन्हनि चयो ए शुएब असांखे तूं जूं घणियूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि ऐं बेशक असांजी नज़रुनि में तूं ज़ईफ़ आहीं ऐं जेकॾहिं तुंहिंजो कबीलो न हुजे हा त असीं तोखे संसार करियूं हा ऐं तूं असां वटि मौजूद नाहीं قال يا قوم أرهطي أعز عليكم من الله واتخذتموه وراءكم ظهريا إن ربي بما تعملون محيط शुएब चयो ए मुंहिंजी क़ौम तव्हांखे मुंहिंजो कबीलो अलाह खां वधीक इज़त वारो आहे ऐं तव्हां अलाह खे बिल्कुलु विसारे छॾियो बेशक मुंहिंजो रब तव्हांखे तव्हांजे अमलनि जी जज़ा ॾींदड़ आहे ويا قوم اعملوا على مكانتكم إني عامل سوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ومن هو كاذب وارتقبوا إني معكم رقيب ऐं ए मुंहिंजी क़ौम तव्हां पंहिंजी जाइ ते अमल करियो बेशक आऊं बि अमल कंदड़ आहियां तव्हां जल्दी मालूम कंदा त कंहिं ते अज़ाब अचे थो जेको हुनखे ख़्वार करे थो ऐं केरु कूड़ो आहे ऐं तव्हां इंतज़ार करियो बेशक आऊं तव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़ आहियां ولما جاء أمرنا نجينا شعيبا والذين آمنوا معه برحمة منا وأخذت الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين ऐं जॾहिं असांजो अज़ाब पहुतो त असां शुएब ऐं जिन माण्हुनि साण गॾु ईमान आंदो उन्हनि खे पंहिंजी रहमत सां निजात ॾिनी ऐं ज़ालिमनि खे ज़ोरदार आवाज़ सां हलाक कयो पोइ सुबुह जे वक़्तु पंहिंजे घरनि में गोॾनि भर किरियल हुआ यानी मरी विया كأن لم يغنوا فيها ألا بعدا لمدين كما بعدت ثمود गोया इहे उते रहिया ई कोन हुआ ख़बरदार अज़ाब में गिरफ़्तार थिया मदियन वारा जीअं कि समूद वारा अज़ाब में गिरफ़्तार थिया हुआ ولقد أرسلنا موسى بآياتنا وسلطان مبين إلى فرعون وملئه فاتبعوا أمر فرعون وما أمر فرعون برشيد ऐं बेशक असां मूसा खे पंहिंजी निशानियुनि ऐं मौजनि सां फिरौन ऐं उन जे लश्कर ॾांहुं मोकिलियो पोइ उन्हनि फिरौन जे हुकुम जी ताबेदारी कई ऐं फिरौन जो हुकुम सही न हो يقدم قومه يوم القيامة فأوردهم النار وبئس الورد المورود क़यामत जे ॾींहुं फिरौन पंहिंजी क़ौम जी अॻुवानी करे पोइ उन्हनि खे जहन्नम में लाहींदो ऐं दोज़ख तमामु ख़राब जाइ आहे दाख़िल थियण जी وأتبعوا في هذه لعنة ويوم القيامة بئس الرفد المرفود ऐं इहे लनती हूंदा हिन दुनिया में ऐं क़यामत जे ॾींहुं इहो इनाम तमामु ख़राब आहे ذلك من أنباء القرى نقصه عليك منها قائم وحصيد इहे अॻियनि ॻोठाणनि जूं ख़बरूं आहिनि जेके असीं तव्हां ते बयान करियूं था के ॻोठ इन्हनि मां मौजूद आहिनि ऐं के ख़तम थी चुका आहिनि وما ظلمناهم ولكن ظلموا أنفسهم فما أغنت عنهم آلهتهم التي يدعون من دون الله من شيء لما جاء أمر ربك وما زادوهم غير تتبيب ऐं असां उन्हनि ते ज़ुल्म न कयो पर उन्हनि पंहिंजे नफ़्सनि ते पाण ज़ुल्म कयो पोइ जॾहिं तुंहिंजे रब जो अज़ाब उन्हनि ते नाज़िल थियो त संदन बुत जिन जी इबादत कंदा हुआ उहे खेनि बचाए न सघिया
ऐं बुतनि उन्हनि खे बर्बाद कयो وكذلك أخذ ربك إذا أخذ القرى وهي ظالمة إن أخذه أليم شديد ऐं अहिड़ी तरह तुंहिंजे रब जो अज़ाब आहे जॾहिं ॻोठ वारनि ते पकड़ करे थो ऐं इहे ज़ालिम आहिनि बेशक अलाह जी पकड़ सख़्तु ॾुखोईंदड़ आहे إن في ذلك لآية لمن خاف عذاب الآخرة ذلك يوم مجموع له الناس وذلك يوم مشهود बेशक उन में उन माण्हू लाइ निशानी आहे जेको आख़िरत जे अज़ाब जो ख़ौफ़ रखे थो इन ई ॾींहं ते माण्हू गॾु कया वेंदा ऐं उहो ॾींहुं हाज़िरी जो ॾींहुं हूंदो وما نؤخره إلا لأجل معدود ऐं असां उन ॾींहं खे पोइते नथा करियूं मगर मुक़रर वक़्त लाइ يوم يأتي لا تكلم نفس إلا بإذنه فمنهم شقي وسعيد जॾहिं इहो ॾींहुं ईंदो त अलाह जे हुकुम खां सवाइ को बि ॻाल्हाए न सघंदो पोइ के माण्हू उन्हनि मां नेकबख़्त ऐं के बदबख़्त आहिनि فأما الذين شقوا ففي النار لهم فيها زفير وشهيق पर बदबख़्त पोइ उहे जहन्नम में गॾहनि वांगुरु दाहूं कंदा خالدين فيها ما دامت السماوات والأرض إلا ما شاء ربك إن ربك فعال لما يريد उहे जहन्नम में हमेशह हमेशह हूंदा जेसिताईं आसमान ऐं ज़मीन हूंदा मगर जेतिरो रसूल अरबी जे रब चाहियो बेशक तव्हांजो रब जीअं चाहे तीअं करे थो وأما الذين سعدوا ففي الجنة خالدين فيها ما دامت السماوات والأرض إلا ما شاء ربك عطاء غير مجذوذ ऐं पर उहे माण्हू जेके नेक वक़्त आहिनि उहे बेश्त में हमेशह हमेशह हूंदा जेसिताईं आसमान ऐं ज़मीन हूंदा मगर जेतिरो रसूल अरबी जे रब चाहियो इहा अता हमेशह हूंदी فلا تك في مرية مما يعبد هؤلاء ما يعبدون إلا كما يعبد آباؤهم من قبل وإنا لموفوهم نصيبهم غير منقوص पोइ ए ॿुधंदड़ तूं उन शक में न पओ त इहे बुतनि जी इबादत छो था कनि इहे नथा पूॼा कनि बुतनि जी मगर जीअं हिन खां अॻु संदन वॾा पूॼा कंदा हुआ ऐं बेशक असां उन्हनि सभिनी खे सवाइ कंहिं कमी जे संदन पूरो हिसो ॾींदासीं ولقد آتينا موسى الكتاب فاختلف فيه ولولا كلمة سبقت من ربك لقضي بينهم وإنهم لفي شك منه مريب ऐं बेशक असां मूसा खे तौरात अता कयो पोइ उन में इख़्तिलाफ़ कयो वियो ऐं जेकॾहिं तव्हांजे रब जो रोज़े जज़ा ते फ़ैसिलो रखियल न हुजे हा त उन्हनि जे विच में दुनिया में फ़ैसिलो थी वञे हा ऐं बेशक उहे उन ई मुतलिक़ शक में मुब्तला आहिनि وإن كلا لما ليوفينهم ربك أعمالهم إنه بما يعملون خبير ऐं बेशक हर हिकु इंसान खे तुंहिंजो रब संदन अमलनि जी पूरी जज़ा ॾींदो बेशक अलाह ताला संदन अमलनि खां ख़बरदार आहे فاستقم كما أمرت ومن تاب معك ولا تطغوا إنه بما تعملون بصير पोइ तव्हां ऐं मोमिन हुकुम मूजिब क़ाइम रहो ऐं तव्हां हद खां न वधो बेशक अलाह ताला तव्हांजे अमलनि खे ॾिसंदड़ आहे ولا تركنوا إلى الذين ظلموا فتمسكم النار وما لكم من دون الله من أولياء ثم لا تنصرون ऐं तव्हां ज़ालिमनि ॾांहुं लाड़ो न करियो बिलफर्ज़ तव्हां लाड़ो कयो त तव्हांखे बाहि पहुचंदी ऐं अलाह ताला खां सवाइ तव्हांजो को मददगार न हूंदो उन खां पोइ तव्हांजी मदद न कई वेंदी وأقم الصلاة طرفي النهار وزلفا من الليل إن
الحسنات يذهبن السيئات ذلك ذكرى للذاكرين ऐं तव्हां सुबुह ऐं शाम निमाज़ पढ़ो ऐं राति जे कुझु हिसे में निमाज़ अदा करियो बेशक नेकियूं बुराइनि खे ख़तम कनि थियूं इहा नसीहत आहे नसीहत क़बूल कंदड़नि लाइ واصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين ऐं रसूल अरबी तव्हां सब्र करियो बेशक अल्लाह ताला नेकोकारनि जो अजुर ज़ाया नथो करे فلولا كان من القرون من قبلكم أولو بقية ينهون عن الفساد في الأرض إلا قليلا ممن أنجينا منهم واتبع الذين ظلموا ما أترفوا فيه وكانوا مجرمين पोइ जेके उमतूं तव्हां खां अॻु में गुज़रियूं आहिनि उन्हनि में अहिड़ा अकुलमंद माण्हू छो न हुआ जेके ॿियनि खे ज़मीन में फसाद करण खां रोकीनि हा मगर थोरा उन्हनि मां उहे हुआ जिन खे असां निजात ॾिनी ऐं उन्हनि मां जेके ज़ालिम हुआ से ऐश परस्ती में हुआ ऐं इहे ई मुजरिम हुआ وما كان ربك ليهلك القرى بظلم وأهلها مصلحون ऐं तव्हांजो रब नेकी करण जे करे कंहिं ॻोठ वारनि खे ज़ुल्म सां हलाक कंदड़ नाहे ولو شاء ربك لجعل الناس أمة واحدة ولا يزالون مختلفين إلا من رحم ربك ولذلك خلقهم وتمت كلمة ربك لأملأن جهنم من الجنة والناس أجمعين ऐं जेकॾहिं तव्हांजो रब चाहे हा त सभिनी माण्हुनि खे हिकु उमत करे हा ऐं हमेशह उहे इख़्तिलाफ़ में रहंदा मगर जंहिंखे तव्हांजो रब चाहे ऐं इन ई लाइ उन्हनि खे पैदा कयो अथसि ऐं तव्हांजे रब जो वाइदो पूरो थियो त आउं ज़रूर जहन्नम खे जिन्ननि ऐं इंसाननि मां भरींदुसि وكلا نقص عليك من أنباء الرسل ما نثبت به فؤادك وجاءك في هذه الحق وموعظة وذكرى للمؤمنين ऐं इहे समूरनि नबियनि जा किस्सा असां तव्हां ते इन लाइ बयानु करियूं था त तव्हांजी दिलि ते इहे साबित थी बीहनि ऐं तव्हां वटि क़ुरान करीम में हक़ आयो आहे ऐं इहो मोमिननि लाइ वाइज़ ऐं नसीहत आहे وقل للذين لا يؤمنون اعملوا على مكانتكم إنا عاملون ऐं रसूल अरबी तव्हां काफ़रनि खे फरमायो त तव्हां पंहिंजी जाइ ते अमल करियो बेशक असीं पंहिंजो अमल कंदड़ आहियूं وانتظروا إنا منتظرون ऐं तव्हां इंतज़ार करियो बेशक असीं इंतज़ार कंदड़ आहियूं ولله غيب السماوات والأرض وإليه يرجع الأمر كله فاعبده وتوكل عليه وما ربك بغافل عما تعملون ऐं आसमाननि ऐं ज़मीनुनि जो ग़ैब अलाह ताला वटि आहे ऐं सभई अमल अलाह ॾांहुं मोटाया वेंदा पोइ तव्हां अलाह जी इबादत करियो ऐं उन ते तवक्कल करियो ऐं तव्हांजो रब तव्हांजे अमलनि खां बेख़बर नाहे